हाँ सूबेदार साहब, खोली गाल कर। छा तो चवण चाही हे भी ॿुधे। नवाब खान सां सिर्फ इहा डील न थी हुई त मां तोखे सिर्फ थाणे तां आज़ाद कंदुसि ऐं तूं सजावल खे मारींदे न। इन खां अलावा ॿियो कुझु बि तय थियल आहे। ॿियो कुझु छा तय थियो? खोली छो नथो ॿुधाई? बुझारतनि में छो थो ॻाल्हाई? खोली ॻाल्हि कर। नवाब खान सां जॾहिं सजावल खे माराइण जा मां 5 लख तय करे निकितुसि त मां तव्हांखे 5 जे बजाए पूरा 10 लख थो ॾियां। 10 लख? मूं त सिर्फ 5 लख चया, मथियां 5 लख कहिड़ी ख़ुशी में था ॾियो? असां साहब, शेर अली जॾहिं सजावल खे पूरो करे वापस थींदो त तोखे ॿियो कमु करणो। कहिड़ो कमु नवाब खान? तव्हांखे त ख़बर आहे त नवाब खान जो उसूल आहे त दोह सां गॾु साबिती ख़तम। मां सम्झी कोन सघियुसि नवाब खान। एॾो बि अयाणो न थी, अणजाण न बणिजी। ज़माने जो माण्हू, मां पुराणो खिलाड़ी आहियां, सभु सम्झी थो। 10 लख मां तोखे छाजे लाइ थो ॾियां? मां कुझु त सम्झी वियो आहियां, पर मां तव्हांजी ज़बान मां ॿुधण थो चाहियां तव्हां छा था चवण ऐं करणु चाहियो। ईअं न थिए जो मां ग़लति अंदाज़ो लॻाए वेही रहां ऐं उबती फिल्म मुंहिंजी गिची में पइजी वञे। असां साहब, मां चाहियां थो त जीअं ई शेर अली सजावल खे पूरो करे वापस थिए त तूं शेर अली ऐं उन जे माण्हुनि खे पूरो करे छॾ। इन जो सबबु पुछी सघां थो? असद साहब, मां तोखे अॻ में बि चई चुको आहियां त ॾोह सां गॾु सबूत बि ख़तम करणु थो चाहियां। ऐं न शेर अली सां जेको मां कुझु कयो आहे या कंदुसि, अॻे पोइ या शेर अली खे त ख़बर पवंदी ऐं वरी दुश्मनियूं शुरू थींदियूं। इन करे मां चवां थो त इहो किसो हिते ई ख़तम थियणो चाहिए। ऐं तोते का इंक्वायरी बि कोन वेहंदी। मां सम्झी वियुसि। बसि हिकु सिपाही खे धकी करणो पवंदो ऐं इहो लिखणो पवंदो शेर अली इलाइक़ो भञी सिपाही खे ज़ख़्मी करे फरार थी वियो ऐं उन खां पोइ पुलिस शेर अली जो पीछो कयो। शेर अली सजावल खे मारे विधो ऐं पुलिस शेर अली खे। ईअं न? ओ ईअं। हाणे आहे न सियाणप वारी ॻाल्हि ते। सूबेदार असद, कहाणी त तुंहिंजी फिल्मी थी लॻे, भली कहाणी। 10 लखनि ते चङनि भलनि जा ईमान ख़राब थी वेंदा आहिनि। मूंखे तूं इहो त ॿुधाए, नौकरी करें थो पुलिस जी, ॾेखारी थो ईमानदारी, तूं कॾहिं को ईमानदार थियो आहीं जो 10 लखनि खे छॾे मुंहिंजी तरफ़दारी तो करी? मूंखे ख़बर हुई तूं मुंहिंजी ॻाल्हियुनि ते एतबार कोन कंदे। हिकिड़ो मिंट। न नवाब खान, ॿई बची विया। ॿई बची विया? कीअं बची विया? तोखे त मां पहिरियों ई चयो त कमु होशियारी सां कजां। मूं त पूरी होशियारी सां कमु कयो, पर शायदि सजावल खान खे ख़बर पइजी वई। उहो उन जाइ ते हुयो ई कोन जिते उनखे हुअणु घुरिजे हा। ऐं जॾहिं शेर अली सजावल खे न मारे सघियो त मां शेर अली खे कीअं मारियां? तव्हां ई सोचो नवाब खान। 10 लख कंहिंखे प्यारा न आहिनि। मां सजावल खान जो ताक़त ते आहियां। हिते न सजावल आहे, लॻे थो शेर अली वापसि थाणे ते हलियो वियो। ठीकु आहे, ठीकु आहे। कंहिंखे शब्द कोन कयो न? न नवाब खान, तूं खुटको ई न कर। अफ़सोस आहे असद साहब, ॿिन्ही मां हिकिड़ो मरी वञे हा न, तबे बहितर। ठीकु आहे, वरी कोशिशि कयूं था। शेर अली सिर्फ एतिरो न आहे,
हिकु हक़ीक़त तोखे ॿी बि ॿुधायां। सिजावल कहिड़ी हक़ीक़त? तूं जेको मुंहिंजी औताक ते गिरफ़्तार थियो उहो कमु बि मुंहिंजो न हो, नवाब खान जो। ऐं जेको तुंहिंजो लाइसेंस वारो हथियार खणी ऐं उते बिना लाइसेंस वारो हथियार रखियो वियो, उहो कमु हो सूबेदार इक़बाल जो। सिजावल खान एतिरो तॾे जो भाड़ियो न आहे जो दोस्त खे घुराए उते माराए। मां त दुश्मननि जी बि ॻाल्हि भणिबो, तूं त मुंहिंजो दोस्त आहीं। हाणे ख़बर पई। अड़े सिजावल इहो पहिरियों छो न पियो मूंखे ॿुधाई जो हाणे थो ॿुधाई? इहो नवाब खान इन्हीअ करे कयो हूंदो त जीअं तुंहिंजी मुंहिंजी जेका ॿाहिरनि वांगुरु दोस्ती हुई उहा दुश्मनी में तब्दील थी वञे। वॾो बेवकूफ़ इंसान ई सिजावल। हाणे ॾिठो ई न, इहो नवाब खान पंहिंजे मक़सद में कामयाब थी वियो। तूं ऐं मां हिक ॿिए जा दुश्मन थी वियासीं। ईअं ई हो। मूं तोखे सम्झाइण जी घणी कोशिश कई, पर तुंहिंजी अखियुनि ते जो ज़िद जी पटी ॿधल हुई उन केरु लाहे? हा सिजावल मरंदो इहो नवाब खान। मुंहिंजे हथां मरे या तुंहिंजे हथां मरे, मरंदो ज़रूर। हिनखे त छॾणो न आहे। न शेर अली, ईअं त न कजांइ। फ़िलहाल इहा ॻाल्हि कुझु ॾींहंनि लाइ लिकल रहे त बहितर आहे, छो त इहा ॻाल्हि जेतिरी लिकल रहंदी अञा हक़ीक़तूं तुंहिंजे साम्हूं ईंदियूं जेके तोखे ॾिसणियूं आहिनि। शेर अली, सजावल सही थो चवे। सुभाणे तोखे थाणे ते गुज़ारणो पवंदो। जीअं नवाब खान खे यकीन अची वञे त तव्हां मां उनखे को बि ख़तरो न आहे। ठीकु आहे सूबेदार साहब, ईअं ई कयूं था जीअं तव्हां चओ था। जे ज़िंदगी रही त वरी मिलंदासीं ऐं अहिड़ी तरह ज़िंदगी गुज़ारींदासीं जहिड़ी पहिरीं गुज़ारींदा हुआसीं, भाइरनि वांगुरु। ऐं दोस्ती बि मथो मथे ते। ॿुधाए थो छॾियां, जेकॾहिं नवाब मुंहिंजे हथों न मरे त मारजा ज़रूर तूं। जे तो न मारियो त मां त सिर खणांसि ई खणांसि। पर हाणे नवाब खान जा आख़िरी ॾींहं अची पहुता। हाणे हुनजो मौत कंहिंजे हथां लिखियल आहे, इहा नसीब जी ॻाल्हि आहे। शेर अली, हाणे हलण जी कयो। उन खां अॻु जो को नवाब खान जो चमचो असांखे ॾिसी न वठे। ठीकु आहे सूबेदार साहब। वक़्त मां तोखे केतिरा भेरा चई चुको आहियां त बहावल खे हाणे मरणु घुरिजे, पर तोखे मौक़ो अलाए कॾहिं मिलंदो। मौक़ो त मिली वियो बाबा साईं, पर हिन छोरी वारे हादसे खां पोइ चाचा बहावल होशियार थी वियो आहे। जॾहिं बहावल राज़ ख़ुशीअ सां तुंहिंजो निकाह सिद्धूअ सां करे पियो त पोइ तोखे कहिड़ी भला खाधो जो तो ठहियल कम खे ड्राए छॾियो। इहा ई ग़लती थी वई बाबा साईं। तो कॾहिं को सिधो कमु कयो आहे? सदाईं सिधे कम खे उबतो कंदो हुई। बाबा साईं, चाचा बहावल जो त बिलो करे वठंदासीं, पर सजावल जो छा सोचियो अथव? तूं छा थो सम्झी त हिकु भेरो नाकाम थियण खां पोइ मां माठ करे वेही रहंदुसि? न वक़्तु न, हिन सजावल खे त हाणे मरणो ई पवंदो। ऐं सजावल सां गॾु जेके बि मुंहिंजा दुश्मन आहिनि सभिनी खे मरणो पवंदो। फ़ैसिला हाणे तकड़ा करणा पवंदा। ईअं न थिए इहे हथ अची मुंहिंजी पीछे में पवनि। हुकुम कयो बाबा साईं, मां आहियां न। ऐं तव्हांजा माण्हू निकिरी पवंदासीं, देरी न कंदासीं। न वक़्तु न, मां चाहियां थो त कम बि थिए ऐं मुंहिंजा हथ बि साफ़ हुजनि। ईअं न थिए त ॻोठ वारा मूंसां नफ़रत कनि ऐं मां अकेलो रहिजी वञा। त पोइ कंहिंजो इंतज़ारु आहे बाबा साईं? मूसा जो इंतज़ारु आहे। मूसा खे हिन कम जे लाइ राज़ी करणो पवंदो। बाबा साईं, तव्हां छा था सम्झो त मूसा इहो कमु कंदो? मूसा ते मुंहिंजा वॾा अहसान थियल आहिनि। हाणे हिननि अहसान लाइण जो मूसा वटि वक़्तु अची वियो आहे। पर बाबा साईं, मूं त ॿुधो आहे मूसा ॾोहनि जी दुनिया खां परे रहण जो कसम खणी छॾियो आहे। अहिड़ा कई कसम टुटी चुका।
रुगो मूसा के मुंह ताईं पहुचण ॾे मां हुनखे पाण ई राज़ी करे वठां। पहिरीं ग़लती सुणी खे कैद करे कई ऐं उन वीचारी जे मौत जो सबबु तूं ई बणियो आहीं ऐं हाणे वरी दरिया खान जी मंग खे अगवा कयो थी। बाबा हुन वीचारी जो हुन में कहिड़ो ॾो? छा मुंहिंजी ऐं मीर जी शादी दरिया खान कराई या सिंधु कराई जो उन वीचारी मथां एतिरो ज़ुल्म? बाबा नवाब खान अदा शमीर जो कातिल आहे ऐं वक्त तुझी इज्जत जो कातिल आहे। चाचा तूं छो आयो आहीं? सच पुछी त चाचा मूं कुझु बि नाहे कयो। मां त सिर्फ़ सिंधुअ खे राज़ी पियो कयां त मूंसां हूअ निकाह करे। वक्त मूं फ़ैसिलो करे छॾियो। फ़ैसिलो? कहिड़ो फ़ैसिलो चाचा? सिंधुअ खे मां आज़ाद कंदुसि ऐं इज़त ऐं एतिराम सां दरिया खान वटि छॾे ईंदुसि। चाचा असांजो पलांद? घणो सोचियो आहे वक्त। पलांद बराबरी जा थींदा आहिनि। न्याणियुनि खे विच में आणो ही पलांद न आहे, बुज़दिली आहे। चाचा जेका तुंहिंजी मर्ज़ी, पर तूं ई त चवंदो आहीं त सिरनि जे बदिले सिर, इज़तुनि जे बदिले इज़तूं। उन करे चवां थो जीअं सोट राणीअ जो हुननि ज़बरदस्तीअ सां निकाह करायो, ईअं ई सिंधुअ जो मूंसां निकाह करायो। चाचा मीर जो निकाह कंहिं करायो? नवाब खान। जे असां बि इहो साॻियो कमु कयो पोइ असां में नवाब खान में फ़र्क़ु कहिड़ो थियो? बस मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे। सिंधुअ खे इज़त ऐं एतिराम सां दरिया खान वटि पुॼाईंदुसि। पोइ दरिया खान खे हथ ॿधी माफ़ी वठंदुसि। पर चाचा मुंहिंजो सिर्फ़ु हाणे हिकिड़ो ई दुश्मन आहे, नवाब खान। जेके बि नवाब खान सां साथ ॾींदा, हुन सां गॾु हूंदा, उहे ई मुंहिंजा दुश्मन। बाक़ी बस। ठीकु आहे चाचा, जीअं तूं चवंदे उएं ई थींदो। मां तोसां गॾु आहियां। नवाब खान जे चमचनि खे नाहे छॾणो चाचा। बाबा साईं परेशान न थियो। तव्हां जीअं चाहींदो ईअं थींदो। इहो तव्हां सां वरियाम जो वाइदो आहे। हा बाबा साईं, तव्हां रुगो सूबेदार असद खे चओ त इन शेर अलीअ मां हथ कढे। बाक़ी उन्हीअ खे बहार पूरो असां पाण ई करे छॾींदासीं। बस कर बेवकूफ़ के चाचा। शेर अली जे मारण जी हींअर ॻाल्हि कई अथई, आइंदा न कजांइ। पोइ कंहिंजो वारो आहे बाबा साईं? फिलहाल त हिन सजावल जो सिर खणणो आहे, जंहिंजे लाइ पोइ सोचींदासीं। बाबा साईं, किथे सूबेदार असद असां सां बिटड़ी न पियो खेॾे? हा वरियम, इहे बि थी सघे थो। हाणे जेको बि क़दम खणणो आहे, तकिड़ो खणणो आहे ऐं सोचे सम्झे बि खणणो आहे। तव्हां हीअं कयो जो मूसा खे नियापो कयो त मूंखां थी वञे। ठीकु आहे बाबा साईं, मूसा ताईं असां नियापो पहुचाए छॾींदासीं। वॾी हयाती आहे कमीने जी। हा सद, जंहिं मक़सद जे लाइ शेर अली खे विहारियोसि उहो त पूरो कोन थियो। वरी ख़बर न आहे अलाए कॾहिं वच मिले, इन करे हिनखे आज़ाद करे छॾियो। मूंसां काथे आहीं? चाचा हिते ई आहियां तव्हांजे भर में। हुकुम कयो। मुंहिंजे तरफ़ अची सघींदो? हा हा चाचा, छो न, मां हींअर ई अचां थो। पर आहे त ख़ैर न? ईंदे त आम्हूं साम्हूं सभु ॻाल्हियूं थींदियूं। अहिड़ियूं ॻाल्हियूं फोन ते न आहिनि ॿुधाबियूं। ठीकु आहे चाचा, मां अधु कलाक में तव्हां वटि पहुचां थो। तव्हां काथे घर ई आहियो न? हा हा, मां ॻोठ जे आस पास ई आहियां। मूंखे तुंहिंजो इंतज़ारु हूंदो। ठीकु आहे चाचा, ठीकु आहे। मूसा अचे त हुन सां सलाह कयां, कहिड़े दुश्मन खे किथे मारणो आहे, कहिड़े तरीक़े सां मारणो। तूं छा थो सम्झी मीर त बाबा सिंधु खे वापसि कंदो? राणी आहे त चाचा बावल वॾो ज़िद्दी, पर मता तुंहिंजी का ॻाल्हि दिलि ते असर करे वई हुजेसि ऐं उहो सिंधु खे आज़ाद करे छॾी। ऐं जेकॾहिं सिंधु खे नथो छॾे त छा दरिया खान वारा माठ करे वेहंदा? न राणी,
दरिया खान माठ करे कोने वांदो तॾहिं खून रेज़ी थींदी ॿिन्ही पासे माण्हू मरदा। मूंखे त सम्झ में नथो अचे त बाबा बख़्त जे मथां एतिरो भरोसो कीअं थो करे। राणी बख़्त जे फरेब मां निकिरण ॾाढो ॾुखियो आहे। वक़्त नवाब खान सां मिली चाचा भावल खे माराइण पियो चाहे। चाचा भावल खे माराए पोइ उनजी सॼे माल मिल्कियत जो वारिस थियण थो चाहे। मां बि त बाबा खे 1000 दफ़ा समझायो हुयो त वक़्त जी दिल में ॿियाई आ, पर बाबा त मुंहिंजी का बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयार न हुयो। राणी तूं परेशान न थी। मूंखे लॻे थो त हाणे उहो वक़्तु परे न आहे जॾहिं वक़्त जी असलियत चाचा भावल जे साम्हूं अची वेंदी। मां त ॾींहुं राति खुदा खां इहा ई दुआ घुरां थी त वॾे नुक़सान खां पहिरियां ई जेका बाबा जी अखियुनि जे मथां अंधे एतमान जी पटी चढ़ियल आहे न, उहा हटी वञे ऐं बाबा वक़्त खे सुञाणे वठे। हा राणी तूं परेशान न थी, ना ही हौसलो हार। चाचा खे जॾहिं बि हक़ीक़त जी ख़बर पई न त हू असांखे पाण वठण ईंदो। काश ईअं थी पवे मीर, बाबा सां ठाह थी पवे त मुंहिंजा जेके बि सारा उल्का आहिनि न उहे लही पवनि। राणी मूंखे मूसा सां मिलणो पवंदो। ॾिसां त इहो मूसा छा थो चए। हा मीर, तूं मूसा सां सलाह कर, हू का न का वाट ज़रूर कढंदो। यार मूसा मूंखे ॾाढो पछता आहे। मां पंहिंजे ज़िद जे अंध में ग़लति कमु करे वेठो। चाचा मूंखे तव्हांजी ज़ात ते पूरो भरोसो आहे। जेकॾहिं तव्हांजी जाइ ते मां हुजां त मां बि शायदि ईअं ई कयां ऐं जॾहिं सोचण सम्झण जूं सभु वाटियूं बंदि थी वञनि त पोइ माण्हू ग़लति क़दम खणण ते मजबूर थी पवंदो आहे। चाचा हा दा मूसा, चाचा बहावल मुंहिंजी इज़त बचाई आहे, न त मां पंहिंजे पाण खे ख़तम करे छॾियां हा। सिंधु चाचा बहावल बेवड़ियो न आहे। हा छोकर, मां बि हिकु धीउ जो पीउ आहियां। मूंखे ख़बर आहे औरत जी इज़त मर्द जी जान खां वधीक अज़ीज़ हूंदी आहे। मूंखे त सम्झ में नथो अचे त तव्हां मूंखे अगवा करे कैद में रखियो, उन जी शिकायत कयां या मुंहिंजी तव्हां इज़त बचाई, उन जी महिरबानी कयां। मां तुंहिंजो वॾो गुनाहगार आहियां, मूंखे माफ़ कर। जे छोरो वक़्त कुझु बि करे वेहां त पोइ मां ज़माने खे मुंहुं न ॾेखारे सघां। चाचा माफ़ियूं तलाफ़ियूं सभु थी वयूं। तव्हां सिंधुअ मथां जेको एहसान कयो आहे न उनजी इज़त खे बचाए, उहा ई उनजे लाइ माफ़ी आहे। ऐं हाणे हलो त सिंधुअ खे उनजी मंज़िल ते पुॼायूं। हा मूसा, हल त हल। अॻु में मूंखां ॾाढी देरि थी, अञा जे देरि थी न त हिन न्याणी लाइ वॾा मसला थी। न चाचा, तूं इहो खुटको न कर। मुंहिंजो यार दरिया खान नाले जी दरिया दिल आहे। चाचा हुनजी सोच तमामु वसी हूंदी आहे। तव्हां ॾिसजो, हू कंहिं शिकायत करण जे बजाय तव्हांखे भाकुर पाईंदो। बाबा साईं ख़ैर त आहे, कहिड़ी परेशानी तव्हांखे वरायो आहे? हा बाबा साईं, जॾहिं त शेर अली साम्हूं बि हक़ीक़त अची वई आहे। हा माजिद, शेर अली जे अॻियां हक़ीक़त साम्हूं अची वई आहे। पर सच पुछो त मूंखे नवाब खान जी ख़ामोशी पई थी खाए, छो त इहा उहा बुत जेका हर तूफ़ान अचण खां पहिरियां हूंदी आहे। ऐं मूंखे पक चङी रीति पक आहे त नवाब खान कुझु न कुझु कंदो ज़रूर। बाबा साईं जेकॾहिं तव्हांखे कोई अहिड़ो शक आहे त पोइ नवाब खान खां तव्हां कदम छो था खणो? मां बि यही तो सोचा, यही करो। पर यही करण खां अॻु सॼी संगत जो गॾु हुजणु लाज़मी आहे। बाबा साईं तव्हां छा था सम्झो त संगत गॾु थींदी? बाबा साईं बहावल ऐं दरिया खान त हिक ॿिए जा दुश्मन थी बीठा आहिनि ऐं मूसा त ॾोह जी दुनिया खां घणो परे थी वियो आहे। हा मुझे तो लगे तो सॼी संगत खे वरी गॾु करण जे लाइ मूंखे हिकु चक्कर ॿीहर मैदान में लहणो पवंदो। बाक़ी रही ॻाल्हि मूसा जी, त मूसा भली ॾोहनि जी दुनिया खां परे वियो हुजे, पर हिकु ॻाल्हि चङी रीति सम्झी छॾियो, नवाब खान हुनखे ॾोही आहे। नवाब खान खे मारण वारी ॻाल्हि खां कॾहिं पोइते कोन हटंदो।
पोइ बहावल ऐं दरिया खान वारे फ़ासिले खे ख़तमु करणो पवंदो ऐं मूसा जो बि साथ ज़रूरी आहे। हाँ करीम, जेको कुछ करणो आहे तमामु जल्दी करणो आहे। जेकॾहिं नवाब खान खे ज़रो बि विथी मिली वई त इहो नवाब खान अहिड़ो नुक़सान कंदो जंहिंजो अज़ालो भरणु कंहिंजे वस जी ॻाल्हि न हूंदी। ऐं नवाब खान जी नुक़सान करण खां पोइ के नवाब खान जो नुक़सान पूरो करण में लॻी वेंदा त के वरी सफ़ा ढरा थी वेंदा। इन लाइ जो नवाब खान कुछ करे मूंखां अॻु मूंखे कुछ न कुछ करणो त पवंदो। बाबा साईं पोइ छा था चओ त कयूं बहावल ऐं दरिया खान ॾे न्यापो? न माजिद, न्यापे करण सां कुछ बि कोन थींदो। इन सभिनी कम करण खां अॻु में असांखे मूसा खे छो त इहो मूसा ई आहे जेको बहावल खान ऐं दरिया खान जे विच में विछा ख़तम करे सघे। मिलूं था पहिरियां मूसा सां, मिलूंसि था, पोइ ॾिसूं था त इहा ॻाल्हि किथे थी पहुचे। जी मूसा, मां तुंहिंजे घर आहियां, तूं अची सघीं थो हिते? मुंहिंजे घर? खैर में? खैर आहे गुरु, सभु खैर आहे। बस तूं अच त सही। अचां थो, मां हींअर ई अचां थो। छा थियो पुट दरिया खान? मूसा असांजे घर छा थो करे? ख़बर पइजी वेंदी चाचा, तव्हां अचो मूसा। आगुलना ये बाबा साईं खर्च घटो आहे, बाक़ी कम सही आहे। हाँ से सब कम मुझा सही क्या है ना, जो हर महीने वठण तो जी पगार। बाबा तव्हांखे त ख़बर आहे न, मां 2-3 ॾींहं दरिया खान वटि कैदोसि। जीअं हुन मूंखे छॾियो आहे न त मां सिधो तव्हां वटि ई आयो आहियां। कैद छो है ऐं आज़ाद कीअं थिए? बाबा साईं जेकी दरिया खान वारी मंगेती आहे न छोरी, बहावल वटि कैद हुई। हा इहा त मूंखे बि ख़बर आहे। बाबा साईं बहावल दरिया खान खे छोकिरी वापसि कई, हुन खां हुन ॻाल्हि जी माफ़ी वधी, पोइ मूंखे कैद करे मूंखां पैदा त कोन वठंदो न। मतलब त बहावल ऐं दरिया खान जे विच में ठा थी वियो। हा बाबा साईं ॿिन्हिनि जे विच में ठा थी वियो आहे। इहा ॻाल्हि तूं मूंखे हींअर थो ॿुधाए? बाबा साईं मूं त तव्हांखे ॿुधायो त अॻ में जो हौज मुंहिंजे पूरो करे छॾिया। बाबा साईं इहो त रोज़ जो कमु आहे। केॾीमहिल मूसा ऐं दरिया खान पाण में विढ़नि था, केॾीमहिल दरिया खान ऐं बहावल पाण में ठहिया पिया आहिनि। तूं हिन ॻाल्हि खे न सम्झंदे। मुंहिंजे दुश्मननि जो पाण में ठहण माना त मुंहिंजे लाइ ख़तरो आहे। बाबा साईं मूसा खे बार बार न्यापा ॾिना आहिनि, पर तव्हां तरफ़ अचे ई नथो। हाँ वरियम, कुछ ॻाल्हि सम्झ में अचे थी। किथे मुंहिंजे ख़िलाफ़ कॾूं त नथियूं खोटजनि। बाबा साईं मूंखे त ईअं पियो लॻे ॼण तव्हांजे ख़िलाफ़ वॾी के साज़िशूं पियूं हलनि। इहा त ईअं ई आहे, पर ईअं बि थी सघे थो त असां ग़लतफ़हमी जो शिकार हुजूं। बाबा साईं जांच त करणी पवंदी, ईअं न थिए तूं पाण जे सर ते पवे ऐं सां संभालींदा रहिजी वञूं। जांच त करणी पवंदी वरियाम, त मूं ख़िलाफ़ मुंहिंजे दुश्मननि जे विच में कहिड़ी सी खिचड़ी पचे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।